ब सखियूं हुयूं, ब सहेलियूं पाण में यमुना जी जे किनारे एक बार वेठी हुयूं, बई पाण में चर्चा पई कनि। भी भक्तमाल जी कथा तो भक्त चरितांग जी बई चर्चा पई कनि कि भगवान केॾा न सुंदर हूंदा। छो जो भगवान जो उन्हनि कॾहिं दर्शन न कयो, भगवान जो विग्रह बि न ॾिठो। ॾाढी सरल नाम जपंदी हुयूं, हरे कृष्ण हरे राम, भक्ति कंदी हुयूं। भगवान केॾा सरल आहिनि। नालो हुयो हुनजो चंपा ऐं चंचला। त पहिरें वारी ॿिए खां पुछण लॻी कि तूं कॾहिं भगवान खे ॾिठो आहे? चई भाई मां त न ॾिठो आहे। ॿिए बि चयो मां बि न ॾिठो आहे। भगवान कीअं हूंदा आहिनि, काथे मिलंदा? तॾहिं पहिरें वारी चयो कि भगवान संतन वटि मिलंदा आहिनि। भगवान त संतन सां अंग संग सहाई हूंदा आहिनि, हमेशह गॾु हूंदा आहिनि। भगवान संतन वटि मिलंदा आहिनि। एतिरे में हिकिड़ा संत लंघिया हुता, वञनि पिया यमुना जी जे किनारे स्नान आदि करण, शौच क्रिया करण वञनि पिया। त ॾिठई भाई संतन जे बगल में हिकिड़ो थैलो लॻल पियो आहे। त पहिरें वारी जेकी चंपा हुई उहो चवण लॻी, ॾिस जेको थैलो आहे न हिन में पक भगवान हूंदे। ऐं संतन उहो थैलो हिकिड़े वण जे किनारे ते रखियो, पाण हली विया स्नान करण। हे ॿई पहुची वियूं हुते। चयो ॾिसूं अंदरि भगवान आहिनि कि न? हल ॾिस भाई ॾिस। चई हू महात्मा अची वियो त? चई पोइ हिकिड़ो पहिरों ॾींदो, कोई हिकिड़ो चेकिंग कंदो। चओ हरे राम। हिकिड़ी जेकी सहेली वो पहिरों ॾियण लॻी, ॾिसण लॻी भाई संत अची न वञनि। ॿी थैलो कढी करे संतन जो झोलो हुन मां ॾिसण लॻी। पहिरों भक्तमाल निकितो, वरी रामायण गीता वेद शास्त्र सभु निकिता। हिकिड़ो डब्बो पियो हुयो, हिकिड़ो डब्बो पियो, थोरो सो खोली त हुनमें भगवान लड्डू गोपाल वेठा। चओ हरे राम। दर्शन कयो आहे तव्हां लड्डू गोपाल जो? हा कि न भाई? सभिनीनि जे घर में आहिनि? हीअं कयो या हीअं कयो यार? आहिनि न भाई सभिनीनि जे घर में? न हुजनि त विहार जो भाई, उन्हनि खे 7 मेंबर ठाहे छॾिजो तव्हां। चओ जय श्री कृष्ण। ऐं अहिड़ी जॻह ते रख दो जाते तव्हांखे बार बार नज़र वञे, बार बार जाॾे नज़र वञे, ओॾे उन्हनि जा दर्शन थी वञनि बार बार। त डब्बो ॾिठो उन्हनि कि भाई हिन में भगवान आहिनि। सॾु कयो चंपा, हेॾे आ भाई भगवान मिली है, जल्दी हेॾे दर्शन कर तूं बि। हा हा, ॿिन्हिनि जेको दर्शन कयो, ॿई ॾाढी सरल, 3-5 अचे ई न, ॾाढी सरल। जेॾीमहिल भगवान जो दर्शन कयो न त ख़बर अथव, जेकी चंचला हुई ॿी सहेली, उहो चवण लॻी उहो संत केॾो निष्ठुर आहे, भगवान खे दॿे में बंदि करे रखियो अथई। हा, भगवान खे कोई दॿे में बंदि कंदो आहे? ॿाहिरि कढ, ॿाहिरि कढ। भगवान लड्डू गोपाल खे ॿाहिरि कढियऊं। चयूं ॾिस, लॻे तो डॿे जे कारण भगवान जा हथ पेर टेढ़ा थी विया आहिनि। भगवान त उहे ई हूंदा आहिनि। हा, लॻे तो डब्बे में विझण जे कारण भगवान, लॻे तो ॾाढनि महीननि खां डब्बे में हिन संभाले रखियो आहे, भगवान टेढ़ा मेढ़ा थी विया आहिनि। हाणे भगवान खे चवण लॻियूं ॿई सरलता सां, प्रभु हाणे तव्हांखे दॿे मां ॿाहिरि कढियो आहे, चिंता न कयो, थोड़ी देरि हथ पेर सिधा कयो। चओ हरे राम। हा, थोड़ी देरि हथ पेर सिधा कयो प्रभु। चओ जय श्री कृष्ण। भगवान ओड़ा जा ओड़ाई। अरे महात्मा नथा अचो, तव्हां थोड़ी देरि हथ पेर सिधा था कयो। हाणे उहो हथ पकड़े करे भगवान जा खींचण लॻियूं, भगवान हथ पेर सिधा कनि। भगवान त ओड़ा जा ओड़ा ई वेठा आहिनि। ॿी चवण लॻी तो भगवान जा हथ पेर जाम थी विया आहिनि वेही वेही करे। मक्खन आहे तूं वटि? मक्खन आहे? दॿे मां मक्खन कढियईं, थोरो भगवान जी मालिश कयूं ॿिन्हिनि। चओ जय श्री कृष्ण। जीअं भगवान खे स्पर्श कयूं, चङी तरह भगवान जी मालिश कयूं। मालिश करे 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 अॼु भगवान बि जबरदस्त लीला कई। लड्डू गोपाल भगवान उथी बीह रहिया। चओ हरे राम। उथी बीह रहिया भगवान। कॾहिं ॾिठो अथव तव्हां? हा, असां बि न ॾिठो आहे भाई। चओ जय श्री कृष्ण। भगवान बीह रहिया। हाणे त बस ख़ुशि थियण लॻियूं कि हल भैया असां भगवान जी सेवा कई, भगवान असां ते करुणा कई, कृपा कई। भगवान सां ॻाल्हाइण लॻियूं चङी देरि। पोइ वरी ध्यानु हुयो कि संत अचे तो, जल्दी कर भाई जल्दी कर। हाणे भगवान खे वरी डब्बे में विझनि त भगवान त सिधा ई आहिनि, भगवान हाणे टेढ़ा न थियनि। ॼण भगवान बि मन ई मन चवंदा हूंदा, भैया हाणे ॾाढनि ॾींहंनि खां पोइ सिधा थिया आहियूं, हाणे छो टेढ़ा थियूं? चओ हरे राम। हेॾनि ॾींहंनि खां पोइ हथ फैलाया आहिनि, पेर फैलाया आहिनि, हाणे भैया छॾ। हाँ, हर मंदिर में भगवान वीचारा हथ ईअं करे बीठा आहिनि, काथे पेर टेढ़ा करे बीठा आहिनि। लड्डू गोपाल त ॾिसो भगवान सदा ईअं वेठा आहिनि। हाणे भगवान टेढ़ा ई न थियनि, वापसि पंहिंजे रूप में अचनि ई न, सिधा भगवान बीठा आहिनि। चओ हरे राम। चंपा चए भगवान जल्दी कयो, डांट खाराईंदो, संत ईंदा हूंदा, संत असांखे ॾिसंदा त चिल्लाईंदा। जल्दी कयो प्रभु जल्दी कयो। भगवान बंदी न थियनि।
चओ जय श्री कृष्ण। आखिर संत हली आया। संतन जेडी मल ॾिठो कि अरे लड्डू गोपाल भगवान सिद्धो बीठो आहे। पहिरियों तो उन्हनि खे खूब डांटियूं कि भाई मुंहिंजो सामान तव्हां छो स्पर्श कयो, छो कढियो अथव, खूब डांटियूं, पर ॾिठूं भगवान सिधा बीठा आहिनि त संतन बि भगवान खे दंडवत प्रणाम कयो। चओ हरे राम। प्रणाम कयो उन महात्मा। जीअं ई भगवान खे केवल स्पर्श कयो, चरणनि ते भगवान जो पंहिंजो हथ रखियो, भगवान वरी टेढ़ा थी विया। चओ हरे राम। संत रोअण लॻा, चयूं प्रभु कमाल आहे, हे ॿई जेकी अनपढ़ आहिनि, नंढी जात जी आहिनि, हिननि खे कुझु अचे कोन, मंत्र वंत्र भक्ति करण, कोई नाम जपण हिननि खे अचे कोन, हिननि जे लाइ तव्हां सिधा थी वियो, ऐं मां केवल तव्हांखे स्पर्श कयो भगवान, मां तव्हांजो भक्त आहियां, मां तव्हांखे स्पर्श थो कयां, तव्हां वरी टेढ़ा थी वियो। रोअण लॻा कि प्रभु ये लीला समझ में ना आई भगवान। तभी भगवान आवाज दिनी। भगवान चौंता भैया मैं सीधे के लिए सीधा हो जाता हूं। चो जय श्री कृष्ण। भगवान चौंता मैं सीधे के लिए सीधा हो जाता हूं। सब कुछ तो में आए, सब ठीक आ, पर जेको सरलता उन्हनि ॿिन्हिनि में आ उहो तो में ना आई आ। चओ हरे राम। जेको प्रेम, जेको भाव उन्हनि में आ, तो केवल मूर्ति ही समझो आ। अरे उन्हनि पहिरों बार ही दर्शन कयो, पर मूर्ति न समझो, विग्रह न समझो, उन्हनि साक्षात समझो। भगवान हथ सिधा कयो, भगवान पेर सिधा कयो, तो उन्हनि सरलता जे लाइ मूंखे सरल थियणो पवंदो आ। चओ हरे राम। सरल को भगवान सरलता से मिल जाते हैं। नवदा भक्ति में नाई भक्ति तो नवम सरल सब छल ही ना, कि भगवान सरल के सरलता सा मिली वेंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। बाक़ी तो कोई केॾा बि हॾ कुॾ हिलाए भगवान न हिलंदा, ऐं कोई सरल भक्त हुजे तो भगवान तो उन्हनि जी गारियूं बि ॿुधंदा आहिनि। चओ जय श्री कृष्ण। उन्हनि जा अपशब्द बि ॿुधंदा आहिनि भगवान, जेके सरल हुजनि। ऐं भगवान त अहिड़ा भक्त चाहींदा आहिनि कि मूं वटि अचे। भगवान न चाहींदा आहिनि हर भक्त उहो ई हुजे, अची करे मूंखे मंत्र ॿुधाए वञे, वॾी वॾी आरतियूं करे वञे, वॾी वॾी पूजा करे वञे। भगवान इंतजार कंदा आहिनि कि कोई सरल भक्त अचे ऐं मूंखे घटि वधि ॻाल्हाए वञे। चओ जय श्री कृष्ण। पर हिन जो अर्थ इहो न आहे तव्हां वञी सुभाणे भगवान खे घटि वधि ॻाल्हायो, ईअं न कजो भाई। प्रेम अची वियो, भाव अची वियो, त पोइ भगवान सां कुझु बि ॻाल्हायो, भगवान सभु स्वीकार कंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद।